पाँचो ना उन्हें जो जाओ तो ये ना वो पाँचो
दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो असी अज दरगाह इब्राहिम शाह वारी वारे जे मेले ते वेता आहियूं। दोस्तों ही दरगाह अरबी समुंड जे विच ते आहे। असां कल शाम जो 6 निकितासीं पेटी बंदर खां। हींअर असीं दरगाह इब्राहिम शाह वारी वारे जे मेले ते पहुची चुका है। दोस्तों ये लाचू सब बीचन और बिछान ॾाढी सब वधा दोस्तों ये असांजा मेहमान परे परे खां आया आहिनि। को सगर खां आयो आहे, को थर खां आयो आहे, को भुटकी खां आयो आहे, को लाड़काने खां आयो आहे। सभई मेले जा निगार आहिनि। दोस्तों ॾिसो नज़ारा ॾिसो समुंड जा। करीब बेचण आहियूं दरगाह। ये मथे असांजा महिमान वेठा सईद आहे, पून वारो कोट आहे, दोस्तों अजीब नज़ारा आहिनि। सभु लाचूं साईं सदाईं करीम मथे संत सुकार, साईं सदाईं करीम मथे संत सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सदावर। दोस्तों ये नज़ारा ॾिसो वञा। ये सभई असांजा महिमान आयल आहिनि मेले जी तयारी आहे। सही निशान दीजिए।
हाँ भैया टिक्की खाना है होगा बड़ा खरीद रहा ना नचना में टिक्की खाना है होगा टिक्की कौन बच्चे पहले घट रही खड़ा होगा मोड़े में वीडियो बना ऊपर से बना ऊपर से ये हो गया कि मैं आपका बनूं घर भराई होता है